अस्सलामुअलैकुम व्यूअर्स, छा हाल आहे। उम्मीद आहे त सभु ठीकु हूंदा। तव्हांजी दुआउनि सां आउं बि बिल्कुलु ठीकु आहे। अल्लाह करे जिथे बि हुजो ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। ऐं सुबुह जो टाइम हो, ॿारनि खे मूं रेडी करे छॾियो। उन खां पोइ जेको आहे मूं फ्राइज़ ठाहिया हुआ नंढड़ी लाइ, ऐं मैगी बि थोरी ठाहे छॾी हुई, ऐं हिकिड़ो केक आहे ऐं स्पून बि आहे, उनखे गॾु ॾींदी आहियां मैगी खाइण लाइ। उन खां पोइ जेको आहे मूं ॿारनि खे स्कूल मोकिले छॾियो। तयारु व्यार थी विया हली विया, ऐं उनजे बैग में ई रखी छॾियो मूं लंच बॉक्स वग़ैरह। उन खां पोइ जेको घर जा थोरा घणा कमु थींदा आहिनि उहे मूं करे छॾिया हुआ, ऐं पोइ मूं सोचियो त फ्रेश थी अचां त पोइ ई अची मानी भाॼी ठाहियां। ऐं आउं फ्रेश थी अची वई हुअसि। ऐं हीअ जेको लिवोन वारनि खे कलर वग़ैरह कराइण खां पोइ वार इलाही रफ थी विया हुआ मुंहिंजा, ऐं इलाही डैमेज बि थी विया आहिनि। ख़ैर हिन खां सवाइ वार कोन छॾाइजंदा आहिनि। हीअ मुंहिंजो इलाही ख़तमु थी वियो आहे। हाणे मूंखे इहो घुराइणो पवंदो, या त आउं ख़ुदि ई मार्केट वेंदसि ऐं वठी ईंदसि। उन खां पोइ मूंखे जेको आहे हीअ पार्सल रिसीव थी वियो। उहो मुंहिंजी नंढड़ी लाइ मूं सूट घुरायो आहे, ऐं हीअ ॿ जेके हुआ इहे डील में गॾु पे मिलिया। आई लव मॉम ऐं आई लव डैड वारा इहे जेके आहिनि बॉडी सूट हुआ हाफ वारा, ऐं ॿिया जेके हुआ हिन जा मूं फुल सूट घुराया हुआ। उन सां गॾु केप बि हुई, रॉम्पर हुआ उहे। हिकिड़ो ही मस्टर्ड कलर जो इलाही क्यूट हो ऐं मूंखे वणिया पई इलाही। ही बॉइज़ एंड गर्ल्स ॿई पाए था सघनि। हिकिड़ो ही मस्टर्ड कलर आहे, ॿियो जेको थोरो लाइट कलर आहे, सेम ड्रेस हुआ। उन खां पोइ जेको आहे हीअ मुंहिंजो खीरु अची वियो, मूं काढ़नि लाइ रखी छॾियो। उन खां पोइ मूंखे मानी भाॼी करणी हुई, त मूं सोचियो अॼु भिंडियूं ठाहियां थी। लेकिन भिंडियूं ही 2 किलो मूं घुरायूं, जंहिंमें ही 1.5 किलो त सॼो कचिरो ई निकितो आहे, ऐं हिन जी शायदि मुद कोन्हे, इलाही पकियूं हुयूं सफ़ा। ॾिसो, ऐं जेके थोरी बचियूं त उहे मूं ठाहे छॾियूं हुयूं। ऐं आउं संदी नंढड़ी लाइ जेको आहे लूणु हणी ऐं भिंडियूं कढी छॾी आहे थोरी फ्राई करे, छो करे त मिर्च त हू सफ़ा कोन खाईंदी आहे, ऐं थोरा बि अगरि बहाने सां हुनखे नज़र अची वियो पोइ मिर्च, त हू भाॼी सॼी छॾे ॾींदी आहे। इन करे ऐं मूं भिंडी में लास्ट में थोरो टमाटो ऐं सावा मिर्च बि विझी छॾिया हुआ। उन खां पोइ ॿारनि जे स्कूल मां अचण जो टाइम थी वियो हुओ, ऐं पोइ मूं मानी बि पचाए छॾी हुई। ऐं ॿार स्कूल मां अची विया हुआ, पर मुंहिंजी नंढड़ी जो जेको आहे वाटर कूलर उहो टुटी पियो हुओ, त उहो अचण सां ई चए पई त मूंखे हींअर ई वाटर कूलर वठी ॾियो। मूं हुनखे चयो तव्हां चेंज वग़ैरह कयो, मानी खाई तव्हां मदरसे वञो, हुतां अची पोइ तव्हांखे बाबा वठी ॾींदो। पर हू नाराज़ पई थिए इलाही त मूंखे हींअर ई खपे। हुनखे मूं चेंज वग़ैरह कराई, पोइ असां सभिनी वेही गॾु मानी खाधी। ऐं उन खां पोइ जेको आहे उहो थोरी देरि संदी भेण सां गॾु खेॾी पिए। उन खां पोइ हुनजे मदरसे जो टाइम थी वियो हुओ, होॾां वई हली हुई। ऐं मुंहिंजी जेका फ्रेंड मोॾे ईंदी आहे उनजी धीअरूं बि उन सां गॾु वेंदियूं आहिनि। इन करे उहा थोरी देरि लाइ मोॾे अची वई हुई, छो करे हुनजी धीअरूं वई हली हुई, त हुनजो नंढिड़ो जेको आहे हुनखे तंग पियो करे त मथे हलूं हुरनि जी तरफ़, हुरनि ॾेखार। ख़ैर असां थोरी देरि वेही चांहि वांहि पीती, पोइ उन खां पोइ उहा वई हली हुई, ऐं मुंहिंजी नंढड़ी बि बैट ते खेॾी पिए। पोइ वरी हुरैन अची वई हुई मदरसे मां, ऐं पोइ संदे बाबा सां गॾु वई हुई, ऐं हीअ वाटर कूलर वठी आई हुई। हीअ बोटल हुई वाटर कूलर जे वांगुरु, ऐं हिन सां गॾु आइस क्यूब वारी नंढड़ी बोटल बि अंदरि हुई, ऐं उनखे शायदि फ्रिज में जमाए रखिबो आहे, ऐं पोइ हीअ पाणी में विझी छॾिबो त हीअ पाणी थधो रहंदो। ख़ैर हिन जो जेको पहिरीं वारी वाटर कूलर उहो इलाही सुठो हो, हुन में देरि ताईं पाणी थधो रहंदो आहे। हीअ त बसि हिकिड़ी सिंपल सी बोटल आहे, हीअ असांजी मर्ज़ी ते ई वठी ईंदी आहे। हीअ गर्ल्स लिखियल ॾिठई त वठी अची वई। आइस क्यूब लॻंदो हिन में? वाह वाह। उमेद आहे तव्हांखे मुंहिंजो अॼु जो व्लॉग पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं सुभाणे नेक्स्ट व्लॉग में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।